नाज़रीन हैदराबाद में अपडेट के नालो हैदराबाद में कुकर के गोश्त के अघन में रिकॉर्ड वाध कई वही है। कुकर के गोश्त फी किलो 430 रुपया थी वियो है। बिल्कुल नाज़रीन, एक महीने दौरान कुकड़ के गोश्त के अघ में 150 रुपया वाध थी है। अवां ताईं ख़बर पहुचाई पिया। हैदराबाद में कुकड़ के गोश्त के अघ में रिकॉर्ड वाध कई वही है, जैं त कुकड़ के गोश्त जो फी किलो 430 रुपया थी वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदा हलूं त हैदराबाद में कुकर के गोश्त के अघन में रिकॉर्ड वाध कई वही है। एक महीने दौरान कुकर के गोश्त के अघ में 150 रुपया वाध थी वही है। इन हवाले से वधी ॻाल्हि कंदासीं हैदराबाद में आवाज़ टीवी के सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो सां। जी इरफान। जी बिल्कुल, हैदराबाद में मुर्गी जा जेके अघ आहिनि उहे रिकॉर्ड सतह ते वधी विया आहिनि। हिन वक़्तु हैदराबाद में मुर्गी जो गोश्त फी किलो 430 रुपया विकामजी रहियो आहे, जंहिंजे करे शहरी सख़्तु परेशान आहिनि। छाकाणि त हिकु पासे अटो महांगो विकामजे पियो 70 रुपए खां वधीक फी किलो विकामजे पियो। खंडु महांगी थी वई आहे, 100 रुपए खां ताईं अघु पहुची वियो आहे। ऐं हाणे मुर्गी जा अघ जेके आहिनि रिकॉर्ड सतह ते पहुचण जे करे शहरी सख़्तु परेशान आहिनि। 430 रुपया फी किलो मुर्गी जो गोश्त विकामजी रहियो आहे, जॾहिं त जेके प्राइस कंट्रोल कमेटीज़ आहिनि उहे हिन मामले ते गैरफाल नज़र अचनि थियूं ऐं किथे बि को पुछाणो नज़र नथो अचे। ऐं जेके मुर्गी फ़रोश आहिनि उहे बिना रोक टोक जे महांगी मुर्गी विकिरो करे रहिया आहिनि। जी।